अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिकु नई अपडेट सां गॾु हाज़िर थियो आहियां। अॼु हिकु नए मौज़ू ते ॻाल्हि कंदासीं सिंधी शोबे जे हवाले सां। अॼु जेका बि अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि यकीनन इंशाअल्लाह तव्हांखे उहा अपडेट दोस्तो वणंदी ऐं तव्हांखे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां दोस्तो करणियूं आहिनि। हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो दोस्तो तव्हांजे लाइ अॼु सरप्राइज़ आहे। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तो मर्ज़ी जा मालिक आहियो। यकीनन तव्हां जॾहिं हीउ क्लिक कयो आहे चंद्रग्रहण ड्रामे ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामे जे करे क्लिक कयो आहे। मां पहिरियों ग़ुलाम हुसैन खे अॼु दोस्तो ट्रोल न कंदुसि, लेकिन उन खे अॼु ग़ुलाम हुसैन कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ड्रामे जो खोलींदुसि। इंशाअल्लाह जे उहे तव्हां ॻाल्हियूं न ॿुधियूं ऐं तव्हांखे यकीन इंशाअल्लाह जे तव्हां ॾिठी सॼी वीडियो तव्हां पाणे चवंदो शायदि भाउ सच चवे थो। दोस्तो वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, पहिरियों हिन खे लाइक कयो। जे लाइक न कंदो त दोस्तो को लाइक करणु सभु कुझु फ्री आहे, इन में नुक़सानु बि मुंहिंजो न आहे, तव्हांजो बि न आहे, लेकिन लाइक करे छॾियो। इहो मतिलबु असांजी हिकु दिलि ख़ुशि थींदी आहे। जे सब्सक्राइब न करे वेठा आहियो महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामो जेको हाणे 2-3 क़िस्ता आयूं आहिनि हिन हफ़्ते वारियूं, पोएं हफ़्ते वारियूं, मां हिननि में ख़ासि जेको आहे न मज़ो न आहे ड्रामे में। त ग़ुलाम हुसैन मूं ड्रामे में मज़ो छॾाए वियो आहे। यकीनन इहो तव्हां बि नोट कयो हूंदो। को सीन किथां शुरू थिए थो, किथे ख़तमु थिए थो, को कंहिंजो दुश्मन केरु आहे, कंहिंखे मारणु चाहे थो, का ख़बर न आहे। शेरू हरू भरू वते थो, फुरां कंदो ऐं वरी गाॾियूं वापसि कंदो, उन जी सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ऐं उहो शेरू हैबत जो बि दुश्मन थियो बीठो आहे, सोढे जो बि दुश्मन थियो बीठो आहे, रांझण खान वारनि जो दुश्मन थियो बीठो आहे। पुलिस कुझु करे कोन थी ऐं इन जेको फुरां करे थो, लुट मार करे थो, का ख़बर न आहे। अॼु ताईं शेरू ऐं सोढो विढ़नि था, उन जी बि मुंड पांत जी का ख़बर नथी पवे। ग़ुलाम हुसैन में जेको सिदरा जो जेको इश्क हले थो ग़ुलाम हुसैन सां, ऐं ग़ुलाम हुसैन जा कुझु डायलॉग जेका कल्ह 30 एपिसोड तव्हां ॾिठी हूंदी, उन में को ख़ासि मज़ो न हुयो। जेका ग़ुलाम हुसैन जा डायलॉग हुया उन्हनि सां मिले थो, उन्हनि जी उताक ते सिदरा जी उताक ते दुश्मन जी उताक ते वञी मिले थो पंहिंजे महबूब सां। ग़ुलाम हुसैन पुछण वारो बि कोई कोन आहे। ऐं अयाज़ हेॾो वरी पाण खे दादागीर सॾाए थो त उहो काॾे वियो, ऐं अयाज़ वरी ग़ुलाम हुसैन जी भेण सां इश्क करे थो ऐं अमीना सां। सम्झ में ॻाल्हि नथी अचे ड्रामे जी कहाणी किथां शुरू थिए थी, किथे ख़तमु थींदी। मां इहा ॾिसी करे मां अॼु सोचियो तव्हां दोस्तनि सां इहा गुफ़्तगू जेको आहे शेयर कयां ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में। ड्रामो त भलो आहे, बहितरीनु हुयो शुरू खां, लेकिन आहिस्ता आहिस्ता का ख़बर नथी पवे। इन में साईं निसार शाह काफ़ी क़िस्तनि खां वठी ग़ाइबु आहे, यानी मुख़्तियार नज़र नथो अचे, ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी यानी क़ुर्बान जो किरदारु करे रहियो आहे उहो बि नज़र नथो अचे, ऐं काफ़ी ॿिया जेका आहिनि उहे बि नज़र नथा अचनि। मतिलबु हिकिड़े ग़ाइबु करे छॾियऊं, अहिड़े हिसाब सां काफ़ी वॾा अदाकार ग़ाइबु करे छॾियऊं, ऐं कुझु बि सम्झ में हिननि जी ॻाल्हि नथी अचे दोस्तो, कुझु बि हक़ीक़त पुछो। ऐं तव्हां इहो बि नोट कयो हूंदो त मतिलबु इहे सम्झ में तव्हांखे मुंड पान ड्रामे जी न आई हूंदी त भली हिन ड्रामे खे छा करणु चाहिनि था, छा नथा करणु चाहिनि। ऐं तव्हांखे इहो बि सम्झ न आयो हूंदो त हिन ड्रामे जो एंड किथे थींदो। एंड मुंहिंजो अंदाज़ो इहो ई आहे त बुरो एंड थींदो, ऐं कुझु जेका अदाकार आहिनि इन्हनि खे लिपटायो वेंदो, जेका बचंदा उन्हनि खे जेको आहे अॻिते हलायो वेंदो, ऐं जेका बुरा आहिनि उन्हनि खे, यानी अयाज़ जेको हिन में ॾेखारियो वियो आहे इहो ई ग़ुलाम हुसैन सां सेट थींदो। ऐं ग़ुलाम हुसैन जेको ड्रामे में हीरो आहे इहो अयाज़ सां जेको अॻिते हली सेट थींदो। थी सघे थो रांझण हैबत बि ठही वञनि, इन जे दुश्मन बिलाल वारा ऐं जेको आहे शेरू वारा इहे ज़ाहिर थी वेंदा अॻिते हली करे, ऐं इहे ई पंहिंजी कोशिशि कंदा जेको आहे त दुश्मनी हिते निपटाए वरी हिते पाण में बि ठही वेंदा। मुंहिंजो अंदाज़ो जेको आहे दोस्तो ईअं ई कमु करे थो। जेको असां वरी अपडेट बि कोशिशि कई आहे वठण जी, इहा ई अपडेट मिले थी पई। ऐं तव्हांखे छा थो लॻे? ऐं दम न आहे रांझण ऐं हैबत, रांझण त विढ़े थो पंहिंजी धीउ जी शादी हिकु हारी जे पुट सां कराई, उहा कहाणी मूंखे वणी, इहो सुठो आहे, इंसाननि में फ़र्क़ु न रखिजे, लेकिन हैबत जी सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हैबत वॾेर जो उहो जज़्बो, उहो मज़ो न आहे, छो त मवारी मुड़ुस इहे काफ़ी ड्रामा करे चुको आहे ऐं इन जी ॻाल्हि सम्झ में सफ़ा नथी अचे। ऐं इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं इन कयूं आहिनि। इन ड्रामे जो मुंहिंजे अंदाज़े सां एंड अहिड़ो ई मतिलबु हल्को फुल्को थींदो जीअं थियो,
बहरहाल तव्हांखे छा थो लॻे। ऐं दोस्त कल्ह जेके जंहिं नंबर घुरियो हो इन जो असद कुरैशी सॉरी कल्ह दोस्त घुरियो असद कुरैशी जो एड्रेस अॼु उन खे मां थोरो वाज़े करे ॿुधायां त असद कुरैशी जो एड्रेस छाजे करे मां लेट कयां पियो। असद कुरैशी पंहिंजो एड्रेस कंहिंखे बि न ॾींदो आहे दोस्तो, गुस्सो कंदो आहे। अगरि जंहिंखे मालूम बि आहे गुस्सो कंदो आहे मुंहिंजो एड्रेस न ॾियो, माण्हू उते पुॼी वेंदा आहिनि, उनखे जेको आहे न इन शइ जी कावड़ लॻंदी आहे ऐं पंहिंजो फ़ोन नंबर बि कोशिशि कंदो आहे कंहिंखे न ॾींदो आहे ऐं उन जो इहो ई हूंदो आहे त मुंहिंजो फ़ोन नंबर कंहिंखे न ॾियो, मुंहिंजो एड्रेस बि न ॾियो। इन जे करे मां उन दोस्त खां माज़रत घुरां थो असद कुरैशी जे एड्रेस जी। हा, हू चए पियो मूंखे ॿिए हिकु यूट्यूबर नंबर जेको आहे एड्रेस ॿुधायो आहे, इमरान चांडियो ख़बर न अलाए छा चवे पियो, कमेंट लिखियो हुअईं। मां उन दोस्त खे इहो चवंदुसि त तव्हां उन एड्रेस ते वञी ॾिसो, तव्हांखे उहो एड्रेस सही ॾिनो आहे उन या ग़लति ॾिनो आहे। बाक़ी मां तव्हांखे ग़लति एड्रेस बि न ॾींदुसि। ऐं मां जेको राब्तो कयो आहे डायरेक्टरनि सां, उन्हनि इहा ॻाल्हि कई त डायरेक्टर चवनि था असांखे बि अॼु ताईं ॻोल्हा जेको असद कुरैशी पंहिंजो एड्रेस सही न ॾिनो आहे, न ॾींदो आहे। असां फ़ोन ते ई राब्तो कंदा आहियूं, पंहिंजी शूटिंग उते घुराईंदा आहियूं। असद कुरैशी जो एड्रेस यार हक़ीक़त पुछो, मां माज़रत चवां थो। ऐं काफ़ी ॿिनि दोस्तनि जा सुठा कमेंट आया, मां कल्ह बि जवाबु ॾिना। अॼु कुझु घटि कमेंट आया, इन जे करे हिते पढ़ा नथो, हिते मां जेको आहे न वाज़े कंदो वञा थो। ऐं दोस्तनि खां मां इहो पुछंदो, दोस्तो तव्हांखे कीअं थो लॻे जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में? तव्हांखे छा ग़ुलाम हुसैन ड्रामो मज़ो ॾिए थो हाणे, या बसि मिड़ई तव्हां बि हिकिड़ो गुज़ारो कयो था पिया? इहो बि हाल वाल ॾिजो ऐं तव्हां इहो बि ॿुधाइजो दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामे जूं तव्हां आख़िरी क़िस्तां ॾिसणु चाहियो था या बंदि तव्हां चओ था बसि बंदि थिए हिते? मूंखे हक़ीक़त पुछो, ग़ुलाम हुसैन ड्रामे उहो मज़ो न आहे रहियो, मज़ो ग़ुलाम हुसैन मां उहो छॾाइजी वियो। वीडियो पोइ पुञाणी ते मिलंदासीं सुभाणे जे एपिसोड में। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिकु नई अपडेट सां गॾु हाज़िर थियो आहियां। अॼु हिकु नए मौज़ू ते ॻाल्हि कंदासीं सिंधी शोबे जे हवाले सां। ऐं जेका बि अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि यकीनन इंशाअल्लाह तव्हांखे उहा अपडेट दोस्तो वणंदी ऐं तव्हांखे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां दोस्तो करणियूं आहिनि। हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो दोस्तो, तव्हांजे लाइ अॼु सरप्राइज़ आहे। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तो, मर्ज़ी या मालिक आहियो। यकीनन तव्हां जॾहिं हीउ क्लिक कयो आहे चंड ग्रहण ड्रामे ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामे जे करे क्लिक कयो आहे। मां पहिरियों ग़ुलाम हुसैन खे अॼु दोस्तो ट्रोल न कंदुसि, लेकिन उन खे अॼु ग़ुलाम हुसैन जी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ड्रामे जो खोलींदुसि इंशाअल्लाह। जे उहे तव्हां ॻाल्हियूं न ॿुधियूं ऐं तव्हांखे यकीन इंशाअल्लाह जे तव्हां ॾिठी सॼी वीडियो तव्हां पाणे चवंदो शायदि भाउ सच चवे थो। दोस्तो वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, पहिरियों हिन खे लाइक कयो। जे लाइक न कंदो त दोस्तो को लाइक करणु सभु कुझु फ्री आहे, इन में नुक़सानु बि मुंहिंजो न आहे, तव्हांजो बि न आहे, लेकिन लाइक करे छॾियो। इहो मतिलबु असांजी हिकु दिलि ख़ुशि थींदी आहे। जे सब्सक्राइब न करे वेठा आहियो महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामो जेको हाणे 2-3 क़िस्ता आयूं आहिनि हिन हफ़्ते वारियूं, पोएं हफ़्ते वारियूं, मां हिननि में ख़ासि जेको आहे न मज़ो न आहे ड्रामे में। त ग़ुलाम हुसैन मूं ड्रामे में मज़ो छॾाए वियो आहे। यकीनन इहो तव्हां बि नोट कयो हूंदो। को सीन काथों शुरू थिए थो, काथे ख़तमु थिए थो, को कंहिंजो दुश्मन केरु आहे, कंहिंखे मारणु चाहे थो, का ख़बर न आहे। शेरू हरू भरू वते थो, फुरां कंदो ऐं वरी गाॾियूं वापसि कंदो, उन जी सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ऐं उहो शेरू हैबत जो बि दुश्मन थियो बीठो आहे, सोढे जो बि दुश्मन थियो बीठो आहे, रांझण खान वारनि जो दुश्मन थियो बीठो आहे। पुलिस कुझु करे कोन थी ऐं इन जेको फुरां करे थो, लुट मार करे थो, का ख़बर न आहे। अॼु ताईं शेरू ऐं सोढो विढ़नि था, उन जी बि मुंड पांत जी का ख़बर नथी पवे। ग़ुलाम हुसैन में जेको सिदरा जो जेको इश्क हले थो ग़ुलाम हुसैन सां, ऐं ग़ुलाम हुसैन जा कुझु डायलॉग जेका कल्ह 3 एपिसोड तव्हां ॾिठी हूंदी, उन में को ख़ासि मज़ो न हुयो। जेका ग़ुलाम हुसैन जा डायलॉग हुया उन्हनि सां मिले थो, उन्हनि जे उताक ते, सिदरा जे उताक ते, दुश्मन जे उताक ते वञी मिले थो पंहिंजे महबूब सां ग़ुलाम हुसैन। पुछण वारो बि कोई कोन आहे। ऐं अयाज़ हेॾो वरी पाण खे दादागीर सॾाए थो त उहो काॾे वियो। ऐं अयाज़ वरी ग़ुलाम हुसैन जी भेण सां इश्क करे थो ऐं अमीना सां। सम्झ में ॻाल्हि नथी अचे ड्रामे जी कहाणी किथां शुरू थिए थी, किथे ख़तमु थींदी। मां इहा ॾिसी करे मां अॼु सोचियो तव्हां दोस्तनि सां इहा गुफ़्तगू जेको आहे शेयर कयां ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में। ड्रामो त भलो आहे, बहितरीनु हुयो शुरू खां, लेकिन आहिस्ता आहिस्ता का ख़बर नथी पवे। इन में साईं निसार शाह काफ़ी क़िस्तनि खां वठी ग़ाइबु आहे, यानी मुख़्तियार नज़र नथो अचे, ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी यानी क़ुर्बान जो किरदारु करे रहियो आहे उहो बि नज़र नथो अचे, ऐं काफ़ी ॿिया जेका आहिनि उहे बि नज़र नथा अचनि। मतिलबु हिकिड़े ग़ाइबु करे छॾियऊं, अहिड़े हिसाब सां काफ़ी वॾा अदाकार ग़ाइबु करे छॾियऊं।
ऐं कुझु बि सम्झ में हिननि जी ॻाल्हि नथी अचे दोस्तो, कुझु बि हक़ीक़त पुछो ऐं तव्हां इहो बि नोट कयो हूंदो त मतिलबु सम्झ में तव्हांखे मुंड पान ड्रामे जी न आई हूंदी त भली हिन ड्रामे खे छा करणु चाहिनि था, छा नथा करणु चाहिनि। ऐं तव्हांखे इहो बि सम्झ न आयो हूंदो त हिन ड्रामे जो एंड काथे थींदो। एंड मुंहिंजो अंदाज़ो इहो ई आहे त बुरो एंड थींदो ऐं कुझु जेका अदाकार आहिनि इन्हनि खे लिपटायो वेंदो, जेका बचंदा उन्हनि खे जेको आहे अॻिते हलायो वेंदो ऐं जेका बुरा आहिनि उन्हनि खे यानी अयाज़ जेको हिन में ॾेखारियो वियो आहे इहो ई ग़ुलाम हुसैन सां सेट थींदो ऐं ग़ुलाम हुसैन जेको ड्रामे में हीरो आहे इहो अयाज़ सां जेको अॻिते हली सेट थींदो। थी सघे थो रांझाणा हैबत बि ठही वञनि, इन जे दुश्मन बिलाल वारा ऐं जेको आहे शेरू वारा इहे ज़ाहिर थी वेंदा अॻिते हली करे ऐं इहे ई पंहिंजी कोशिशि कंदा जेको आहे त दुश्मनी हिते निपटाए वरी हिते पाण में बि ठही वेंदा। मुंहिंजो अंदाज़ो जेको आहे दोस्तो ईअं ई कमु करे थो, जेको असां वरी अपडेट बि कोशिशि कई आहे वठण जी, इहा ई अपडेट मिले थी पई। ऐं तव्हांखे छा थो लॻे ऐं दम न आहे रांझण ऐं हैबत रांझण ते विढ़े थो पंहिंजी धीउ जी शादी हिकु हारी जे पुट सां कराई, उहा कहाणी मूंखे वणी, इहो सुठो आहे, इंसाननि में फ़र्क़ु न रखिजे, लेकिन हैबत जी सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हैबत वॾेरे जो उहो जज़्बो उहो मज़ो न आहे, छो त मवारी मुड़ुसु इहे काफ़ी ड्रामा करे चुको आहे ऐं इन जी ॻाल्हि सम्झ में सफ़ा नथी अचे ऐं इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं इन कयूं आहिनि। इन ड्रामे जो मुंहिंजे अंदाज़े सां एंड अहिड़ो ई मतिलबु हल्को फुल्को थींदो जीअं थियो। बहरहाल तव्हांखे छा थो लॻे। ऐं दोस्त कल्ह जेके जंहिं नंबर घुरियो इन जो असद कुरैशी सॉरी कल्ह दोस्त घुरियो असद कुरैशी जो एड्रेस, अॼु उन खे मां थोरो वाज़े करे ॿुधायां त असद कुरैशी जो एड्रेस छाजे करे मां लेट कयां पियो। असद कुरैशी पंहिंजो एड्रेस कंहिंखे बि न ॾींदो आहे दोस्तो, गुस्सो कंदो आहे, अगरि जंहिंखे मालूम बि आहे गुस्सो कंदो आहे मुंहिंजो एड्रेस न ॾियो, माण्हू उते पुॼी वेंदा आहिनि, उनखे जेको आहे न इन शइ जी कावड़ लॻंदी आहे ऐं पंहिंजो फ़ोन नंबर बि कोशिशि कंदो आहे कंहिंखे न ॾींदो आहे ऐं उन जो इहो ई हूंदो आहे त मुंहिंजो फ़ोन नंबर कंहिंखे न ॾियो, मुंहिंजो एड्रेस बि न ॾियो। इन जे करे मां उन दोस्त खां माज़रत घुरां थो असद कुरैशी जे एड्रेस जी। हा, हू चए पियो मूंखे ॿिए हिकु यूट्यूबर नंबर जेको आहे एड्रेस ॿुधायो आहे, इमरान चांडियो ख़बर न आहे छा चवे पियो, कमेंट लिखियो हुअईं। मां उन दोस्त खे इहो चवंदुसि त तव्हां उन एड्रेस ते वञी ॾिसो, तव्हांखे उहो एड्रेस सही ॾिनो आहे उन खे ग़लति ॾिनो आहे, बाक़ी मां तव्हांखे ग़लति एड्रेस बि न ॾींदुसि। ऐं मां जेको राब्तो कयो आहे डायरेक्टरनि सां, उन्हनि इहा ॻाल्हि कई त डायरेक्टर चवनि था असांखे बि अॼु ताईं ऐं जेको असद कुरैशी पंहिंजो एड्रेस सही न ॾिनो आहे, न ॾींदो आहे, असां फ़ोन ते ई राब्तो कंदा आहियूं, पंहिंजी शूटिंग हुते घुराईंदा आहियूं। असद कुरैशी जो एड्रेस यार हक़ीक़त पुछो, मां माज़रत चवां थो। ऐं काफ़ी ॿिनि दोस्तनि जा सुठा कमेंट आया, मां कल्ह बि जवाबु ॾिना, अॼु कुझु घटि कमेंट आया, इन जे करे हिते पढ़ा नथो, हिते मां जेको आहे न वाज़े कंदो वञा थो। ऐं दोस्तनि खां मां इहो पुछंदो दोस्तो तव्हांखे कीअं थो लॻे जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में, तव्हांखे छा ग़ुलाम हुसैन ड्रामो मज़ो ॾिए थो हाणे, जा बसि मिड़ई तव्हां बि हिकिड़ो गुज़ारो कयो था पिया, इहो बि हाल वाल ॾिजो। ऐं तव्हां इहो ई ॿुधाइजो दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामे जूं तव्हां आख़िरी क़िस्त ॾिसणु चाहियो था या बंदि तव्हां चओ था बसि बंदि थिए हिते। मूंखे हक़ीक़त पुछो ग़ुलाम हुसैन ड्रामे उहो मज़ो न आहे रहियो, मज़ो ग़ुलाम हुसैन मां उहो छॾाइजी वियो। वीडियो पोइ पुञाणी ते मिलंदासीं सुभाणे एपिसोड में, असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खुसरो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिकु नई अपडेट सां गॾु हाज़िर थियो आहियां। अॼु हिकु नए मौज़ू ते ॻाल्हि कंदासीं सिंधी शोबे जे हवाले सां। ऐं जेका बि अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि यकीनन इंशाअल्लाह तव्हांखे उहा अपडेट दोस्तो वणंदी ऐं तव्हांखे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां दोस्तो करणियूं आहिनि। हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो दोस्तो तव्हांजे लाइ अॼु सरप्राइज़ आहे। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तो मर्ज़ी जा मालिक आहियो। यकीनन तव्हां जॾहिं हीउ क्लिक कयो आहे चंड ग्रहण ड्रामे ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामे जे करे क्लिक कयो आहे, मां पहिरियों ग़ुलाम हुसैन खे अॼु दोस्तो ट्रोल न कंदुसि, लेकिन उन खे अॼु ग़ुलाम हुसैन जी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ड्रामे जो खोलींदुसि। इंशाअल्लाह जे उहे तव्हां ॻाल्हियूं न ॿुधियूं ऐं तव्हांखे यकीन इंशाअल्लाह जे तव्हां ॾिठी सॼी वीडियो तव्हां पाणे चवंदो शायदि भाउ सच चवे थो। दोस्तो वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, पहिरियों हिन खे लाइक कयो, जे लाइक न कंदो त दोस्तो को लाइक करणु सभु कुझु फ्री आहे, हिन में नुक़सानु बि मुंहिंजो न आहे तव्हांजो बि न आहे, लेकिन लाइक करे छॾियो। इहो मतिलबु असांजी हिकु दिलि ख़ुशि थींदी आहे। जे सब्सक्राइब न करे वेठा आहियो महिरबानी करे शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामो जेको हाणे 2-3 क़िस्तां आयूं आहिनि हिन हफ़्ते वारियूं, पहिरियों पोएं हफ़्ते वारियूं, मां हिननि में ख़ासि जेको आहे न मज़ो न आहे ड्रामे में, त ग़ुलाम हुसैन ड्रामे में मज़ो छॾाए वियो आहे। यकीनन इहो तव्हां बि नोट कयो हूंदो।
को सीन काथों शुरू थिए थो काथे ख़तमु थिए थो को कंहिंजो दुश्मन केरु आहे कंहिंखे मारणु चाहे थो का ख़बर न आहे। शेरू हरू भरू वते थो फुरां कंदो ऐं वरी गाॾियूं वापसि कंदो उन जी सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ऐं उहो शेरू हैबत जो बि दुश्मन थियो बीठो आहे, सोढे जो बि दुश्मन थियो बीठो आहे, रांझण खान वारनि जो दुश्मन थियो बीठो आहे। पुलिस कुझु करे कोन थी ऐं इन जेको फुरां करे थो लुट मार करे थो का ख़बर न आहे। अॼु ताईं शेरू ऐं सोढो विढ़नि था उन जी बि मुंड पांत जी का ख़बर नथी पवे। ग़ुलाम हुसैन में जेको सिदरा जो जेको इश्क हले थो ग़ुलाम हुसैन सां ऐं ग़ुलाम हुसैन जा कुझु डायलॉग जेका कल्ह 30 एपिसोड तव्हां ॾिठी हूंदी उन में को ख़ासि मज़ो न हुयो। जेका ग़ुलाम हुसैन जा डायलॉग हुया उन्हनि सां मिले थो उन्हनि जे उताक ते सिदरा जे उताक ते दुश्मन जे उताक ते वञी मिले थो पंहिंजे महबूब सां। ग़ुलाम हुसैन पुछण वारो बि कोई कोन आहे ऐं अयाज़ हेॾो वरी पाण खे दादागीर सॾाए थो त उहो काॾे वियो ऐं अयाज़ वरी ग़ुलाम हुसैन जी भेण सां इश्क करे थो ऐं अमीना सां सम्झ में ॻाल्हि नथी अचे ड्रामे जी कहाणी किथां शुरू थिए थी किथे ख़तमु थींदी। मां इहा ॾिसी करे मां अॼु सोचियो तव्हां दोस्तनि सां इहा गुफ़्तगू जेको आहे शेयर कयां ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में। ड्रामो त भलो आहे बहितरीनु हुयो शुरू खां लेकिन आहिस्ता आहिस्ता का ख़बर नथी पवे। इन में साईं निसार शाह काफ़ी क़िस्तनि खां वठी ग़ाइबु आहे यानी मुख़्तियार नज़र नथो अचे ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी यानी क़ुर्बान जो किरदारु करे रहियो आहे उहो बि नज़र नथो अचे ऐं काफ़ी ॿिया जेका आहिनि उहे बि नज़र नथा अचनि। मतिलबु हिकिड़े ग़ाइबु करे छॾियऊं अहिड़े हिसाब सां काफ़ी वॾा अदाकार ग़ाइबु करे छॾियऊं ऐं कुझु बि सम्झ में हिननि जी ॻाल्हि नथी अचे दोस्तो कुझु बि हक़ीक़त पुछो ऐं तव्हां इहो बि नोट कयो हूंदो त मतिलबु हे सम्झ में तव्हांखे मुंड पान ड्रामे जी न आई हूंदी त भली हिन ड्रामे खे छा करणु चाहिनि था छा नथा करणु चाहिनि ऐं तव्हांखे इहो बि सम्झ न आयो हूंदो त हिन ड्रामे जो एंड काथे थींदो। एंड मुंहिंजो अंदाज़ो इहो ई आहे त बुरो एंड थींदो ऐं कुझु जेका अदाकार आहिनि इन्हनि खे लिपटायो वेंदो जेका बचंदा उन्हनि खे जेको आहे अॻिते हलायो वेंदो ऐं जेका बुरा आहिनि उन्हनि खे यानी अयाज़ जेको हिन में ॾेखारियो वियो आहे इहो ई ग़ुलाम हुसैन सां सेट थींदो ऐं ग़ुलाम हुसैन जेको ड्रामे में हीरो आहे इहो अयाज़ सां जेको अॻिते हली सेट थींदो। थी सघे थो रांझण ऐं हैबत बि ठही वञनि इन जे दुश्मन बिलाल वारा ऐं जेको आहे शेरू वारा इहे ज़ाहिर थी वेंदा अॻिते हली करे ऐं इहे ई पंहिंजी कोशिशि कंदा जेको आहे त दुश्मनी हिते निपटाए वरी हिते पाण में बि ठही वेंदा। मुंहिंजो अंदाज़ो जेको आहे दोस्तो ईअं ई कमु करे थो जेको असां वरी अपडेट बि कोशिशि कई आहे वठण जी इहा ई अपडेट मिले थी पई ऐं तव्हांखे छा थो लॻे ऐं दम न आहे रांझण ऐं हैबत रांझण त विढ़े थो पंहिंजी धीउ जी शादी हिकु हारी जे पुट सां कराई उहा कहाणी मूंखे वणी इहो सुठो आहे इंसाननि में फ़र्क़ु न रखिजे लेकिन हैबत जी सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हैबत वॾेरे जो उहो जज़्बो उहो मज़ो न आहे छो त मवारी मुड़ुस इहे काफ़ी ड्रामा करे चुको आहे ऐं इन जी ॻाल्हि सम्झ में सफ़ा नथी अचे ऐं इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं इन कयूं आहिनि। इन ड्रामे जो मुंहिंजे अंदाज़े सां एंड अहिड़ो ई मतिलबु हल्को फुल्को थींदो जीअं थियो। बहरहाल तव्हांखे छा थो लॻे ऐं दोस्त कल्ह जेके जंहिं नंबर घुरियो हो इन जो असद कुरैशी सॉरी कल्ह दोस्त घुरियो हो असद कुरैशी जो एड्रेस अॼु उन खे मां थोरो वाज़े करे ॿुधायां त असद कुरैशी जो एड्रेस छाजे करे मां लेट कयां पियो। असद कुरैशी पंहिंजो एड्रेस कंहिंखे बि न ॾींदो आहे दोस्तो गुस्सो कंदो आहे अगरि जंहिंखे मालूम बि आहे गुस्सो कंदो आहे मुंहिंजो एड्रेस न ॾियो माण्हू हुते पुॼी वेंदा आहिनि उनखे जेको आहे न इन शइ जी कावड़ लॻंदी आहे ऐं पंहिंजो फ़ोन नंबर बि कोशिशि कंदो आहे कंहिंखे न ॾींदो आहे ऐं उन जो इहो ई हूंदो आहे त मुंहिंजो फ़ोन नंबर कंहिंखे न ॾियो मुंहिंजो एड्रेस बि न ॾियो इन जे करे मां दोस्त खां माज़रत घुरां थो असद कुरैशी जे एड्रेस जी। हा हू चए पियो मूंखे ॿिए हिकु यूट्यूबर नंबर जेको आहे एड्रेस ॿुधायो आहे इमरान चांडियो ख़बर न छा चवे पियो कमेंट लिखियो हुअईं मां उन दोस्त खे इहो चवंदुसि त तव्हां उन एड्रेस ते वञी ॾिसो तव्हांखे उहो एड्रेस सही ॾिनो आहे उन या ग़लति ॾिनो आहे बाक़ी मां तव्हांखे ग़लति एड्रेस बि न ॾींदुसि। ऐं मां जेको राब्तो कयो आहे डायरेक्टरनि सां उन्हनि इहा ॻाल्हि कई त डायरेक्टर चवनि था असांखे बि अॼु ताईं ॻोल्हा जेको असद कुरैशी पंहिंजो एड्रेस सही न ॾिनो आहे न ॾींदो आहे असां फ़ोन ते ई राब्तो कंदा आहियूं पंहिंजी शूटिंग हुते घुराईंदा आहियूं। असद कुरैशी जो एड्रेस यार हक़ीक़त पुछो मां माज़रत चवां थो ऐं काफ़ी ॿिनि दोस्तनि जा सुठा कमेंट आया मां कल्ह बि जवाबु ॾिना अॼु कुझु घटि कमेंट आया इन जे करे हिते पढ़ा नथो हिते मां जेको आहे न वाज़े कंदो वञा थो ऐं दोस्तनि खां मां इहो पुछंदो दोस्तो तव्हांखे कीअं थो लॻे जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में तव्हांखे छा ग़ुलाम हुसैन ड्रामो मज़ो ॾिए थो हाणे जा बसि मिड़ई तव्हां बि हिकिड़ो गुज़ारो कयो था पिया इहो बि हाल वाल ॾिजो ऐं तव्हां इहो ई ॿुधाइजो दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामे जूं तव्हां आख़िरी क़िस्त ॾिसणु चाहियो था या बंदि तव्हां चओ था बसि बंदि थिए हिते मूंखे हक़ीक़त पुछो ग़ुलाम हुसैन ड्रामे उहो मज़ो न आहे रहियो मज़ो ग़ुलाम हुसैन मां उहो छॾाइजे। वीडियो पोइ पुञाणी ते मिलंदासीं सुभाणे जे एपिसोड में असांखे ॾींदा इजाज़त।
अल्लाह हाफिज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिकु नई अपडेट सां गॾु हाज़िर थियो आहियां। अॼु हिकु नए मौज़ू ते ॻाल्हि कंदासीं सिंधी शोबे जे हवाले सां। अॼु जेका बि अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि यकीनन इंशाअल्लाह तव्हांखे उहा अपडेट दोस्तो वणंदी ऐं तव्हांखे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां दोस्तो करणियूं आहिनि। हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो दोस्तो तव्हांजे लाइ अॼु सरप्राइज़ आहे। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तो मर्ज़ी या मालिक आहियो। यकीनन तव्हां जॾहिं हीउ क्लिक कयो आहे चंद्रग्रहण ड्रामे ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामे जे करे क्लिक कयो आहे। मां पहिरियों ग़ुलाम हुसैन खे अॼु दोस्तो ट्रोल न कंदुसि लेकिन उन खे अॼु ग़ुलाम हुसैन कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ड्रामे जो खोलींदुसि इंशाअल्लाह। जे उहे तव्हां ॻाल्हियूं न ॿुधियूं ऐं तव्हांखे यकीन इंशाअल्लाह जे तव्हां ॾिठी सॼी वीडियो तव्हां पाणे चवंदो शायदि भाउ सच चवे थो। दोस्तो वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, पहिरियों हिन खे लाइक कयो। जे लाइक न कंदो त दोस्तो को लाइक करणु सभु कुझु फ्री आहे, इन में नुक़सानु बि मुंहिंजो न आहे तव्हांजो बि न आहे, लेकिन लाइक करे छॾियो। इहो मतिलबु असांजी हिकु दिलि ख़ुशि थींदी आहे। जे सब्सक्राइब न करे वेठा आहियो त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो ग़ुलाम हुसैन ड्रामो जेको हाणे 2-3 क़िस्ता आयूं आहिनि हिन हफ़्ते वारियूं, पहिरियों पोएं हफ़्ते वारियूं, मां हिननि में ख़ासि जेको आहे न मज़ो न आहे ड्रामे में। त ग़ुलाम हुसैन मूं ड्रामे में मज़ो छॾायो आहे। यकीनन इहो तव्हां बि नोट कयो हूंदो। को सीन किथां शुरू थिए थो किथे ख़तमु थिए थो, को कंहिंजो दुश्मन केरु आहे, कंहिंखे मारणु चाहे थो का ख़बर न आहे। शेरू हरू भरू वते थो फुरां कंदो ऐं वरी गाॾियूं वापसि कंदो, उन जी सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ऐं उहो शेरू हैबत जो बि दुश्मन थियो बीठो आहे, सोढे जो बि दुश्मन थियो बीठो आहे, रांझण खान वारनि जो दुश्मन थियो बीठो आहे। पुलिस कुझु करे कोन थी ऐं इन जेको फुरां करे थो लुट मार करे थो का ख़बर न आहे। अॼु ताईं शेरू ऐं सोढो विढ़नि था, उन जी बि मुंड पांत जी का ख़बर नथी पवे। ग़ुलाम हुसैन में जेको सिदरा जो जेको इश्क हले थो ग़ुलाम हुसैन सां, ऐं ग़ुलाम हुसैन जा कुझु डायलॉग जेका कल्ह 3 एपिसोड तव्हां ॾिठी हूंदी उन में को ख़ासि मज़ो न हुयो। जेका ग़ुलाम हुसैन जा डायलॉग हुया उन्हनि सां मिले थो, उन्हनि जी उताक ते सिदरा जी उताक ते दुश्मन जी उताक ते वञी मिले थो पंहिंजे महबूब सां। ग़ुलाम हुसैन पुछण वारो बि कोई कोन आहे। ऐं अयाज़ हेॾो वरी पाण खे दादागीर सॾाए थो त उहो काॾे वियो, ऐं अयाज़ वरी ग़ुलाम हुसैन जी भेण सां इश्क करे थो ऐं अमीना सां। सम्झ में ॻाल्हि नथी अचे ड्रामे जी कहाणी किथां शुरू थिए थी किथे ख़तमु थींदी। मां इहा ॾिसी करे मां अॼु सोचियो तव्हां दोस्तनि सां इहा गुफ़्तगू जेको आहे शेयर कयां ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में। ड्रामो त भलो आहे, बहितरीनु हुयो शुरू खां, लेकिन आहिस्ता आहिस्ता का ख़बर नथी पवे। इन में साईं निसार शाह काफ़ी क़िस्तनि खां वठी ग़ाइबु आहे, यानी मुख़्तियार नज़र नथो अचे, ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी यानी क़ुर्बान जो किरदारु करे रहियो आहे उहो बि नज़र नथो अचे, ऐं काफ़ी ॿिया जेका आहिनि उहे बि नज़र नथा अचनि। मतिलबु हिकिड़े ग़ाइबु करे छॾियऊं, अहिड़े हिसाब सां काफ़ी वॾा अदाकार ग़ाइबु करे छॾियऊं ऐं कुझु बि सम्झ में हिन जी ॻाल्हि नथी अचे दोस्तो, कुझु बि हक़ीक़त पुछो। ऐं तव्हां इहो बि नोट कयो हूंदो त मतिलबु इहे सम्झ में तव्हांखे मुंड पान ड्रामे जी न आई हूंदी त भली हिन ड्रामे खे छा करणु चाहिनि था छा नथा करणु चाहिनि। ऐं तव्हांखे इहो बि सम्झ न आयो हूंदो त हिन ड्रामे जो एंड किथे थींदो। एंड मुंहिंजो अंदाज़ो इहो ई आहे त बुरो एंड थींदो ऐं कुझु जेका अदाकार आहिनि इन्हनि खे लिपटायो वेंदो, जेका बचंदा उन्हनि खे जेको आहे अॻिते हलायो वेंदो, ऐं जेका बुरा आहिनि उन्हनि खे यानी अयाज़ जेको हिन में ॾेखारियो वियो आहे इहो ई ग़ुलाम हुसैन सां सेट थींदो। ऐं ग़ुलाम हुसैन जेको ड्रामे में हीरो आहे इहो अयाज़ सां जेको अॻिते हली सेट थींदो। थी सघे थो रांझण ऐं हैबत बि ठही वञनि। इन जे दुश्मन बिलाल वारा ऐं जेको आहे शेरू वारा इहे ज़ाहिर थी वेंदा अॻिते हली करे, ऐं इहे ई पंहिंजी कोशिशि कंदा जेको आहे त दुश्मनी हिते निपटाए वरी हिते पाण में बि ठही वेंदा। मुंहिंजो अंदाज़ो जेको आहे दोस्तो ईअं ई कमु करे थो। जेको असां वरी अपडेट बि कोशिशि कई आहे वठण जी, इहा ई अपडेट मिले थी पई। ऐं तव्हांखे छा थो लॻे? ऐं दम न आहे रांझण ऐं हैबत। रांझण त विढ़े थो पंहिंजी धीउ जी शादी हिकु हारी जे पुट सां कराई, उहा कहाणी मूंखे वणी, इहो सुठो आहे, इंसाननि में फ़र्क़ु न रखिजे। लेकिन हैबत जी सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हैबत वॾेर जो उहो जज़्बो उहो मज़ो न आहे, छो त मवारी मुड़ुस इहे काफ़ी ड्रामा करे चुको आहे ऐं इन जी ॻाल्हि सम्झ में सफ़ा नथी अचे। ऐं इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं इन कयूं आहिनि। इन ड्रामे जो मुंहिंजे अंदाज़े सां एंड अहिड़ो ई मतिलबु हल्को फुल्को थींदो जीअं थियो
बहरहाल तव्हांखे छा थो लॻे। ऐं दोस्त कल्ह जेके जंहिं नंबर घुरियो हुओ इन जो असद कुरैशी सॉरी कल्ह दोस्त घुरियो हुओ असद कुरैशी जो एड्रेस, अॼु उन खे मां थोरो वाज़े करे ॿुधायां त असद कुरैशी जो एड्रेस छाजे करे मां लेट कयां पियो। असद कुरैशी पंहिंजो एड्रेस कंहिंखे बि न ॾींदो आहे दोस्तो, गुस्सो कंदो आहे। अगरि जंहिंखे मालूम बि आहे गुस्सो कंदो आहे, मुंहिंजो एड्रेस न ॾियो, माण्हू उते पुॼी वेंदा आहिनि, उनखे जेको आहे न इन शइ जी कावड़ लॻंदी आहे। ऐं पंहिंजो फ़ोन नंबर बि कोशिशि कंदो आहे, कंहिंखे न ॾींदो आहे। ऐं उन जो इहो ई हूंदो आहे त मुंहिंजो फ़ोन नंबर कंहिंखे न ॾियो, मुंहिंजो एड्रेस बि न ॾियो। इन जे करे मां उन दोस्त खां माज़रत घुरां थो असद कुरैशी जे एड्रेस जी। हा, हू चए पियो मूंखे ॿिए हिकु यूट्यूबर नंबर जेको आहे एड्रेस ॿुधायो आहे, इमरान चांद जो ख़बर न अलाए छा चवे पियो, कमेंट लिखियो हुअईं। मां उन दोस्त खे इहो चवंदुसि त तव्हां उन एड्रेस ते वञी ॾिसो, तव्हांखे उहो एड्रेस सही ॾिनो आहे उन या ग़लति ॾिनो आहे। बाक़ी मां तव्हांखे ग़लति एड्रेस बि न ॾींदुसि। ऐं मां जेको राब्तो कयो आहे डायरेक्टरनि सां, उन्हनि इहा ॻाल्हि कई त डायरेक्टर चवनि था असांखे बि अॼु ताईं ॻोल्हा जेको असद कुरैशी पंहिंजो एड्रेस सही न ॾिनो आहे, न ॾींदो आहे। असां फ़ोन ते ई राब्तो कंदा आहियूं, पंहिंजी शूटिंग हुते घुराईंदा आहियूं। असद कुरैशी जो एड्रेस यार हक़ीक़त पुछो, मां माज़रत चवां थो। ऐं काफ़ी ॿिनि दोस्तनि जा सुठा सुठा कमेंट आया, मां कल्ह बि जवाबु ॾिना। अॼु कुझु घटि कमेंट आया, इन जे करे हिते पढ़ा नथो, हिते मां जेको आहे न वाज़े कंदो वञा थो। ऐं दोस्तनि खां मां इहो पुछंदो, दोस्तो तव्हांखे कीअं थो लॻे जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में? तव्हांखे छा ग़ुलाम हुसैन ड्रामो मज़ो ॾिए थो हाणे, या बसि मिड़ई तव्हां बि हिकिड़ो गुज़ारो कयो था पिया? इहो बि हाल वाल ॾिजो। ऐं तव्हां इहो ई ॿुधाइजो दोस्तो, ग़ुलाम हुसैन ड्रामे जूं तव्हां आख़िरी क़िस्त ॾिसणु चाहियो था या बंदि तव्हां चओ था बसि बंदि थिए हिते? मूंखे हक़ीक़त पुछो, ग़ुलाम हुसैन ड्रामे उहो मज़ो न आहे रहियो, मज़ो ग़ुलाम हुसैन मां उहो छॾाइजी वियो। वीडियो पोइ पुञाणी ते मिलंदासीं सुभाणे जे एपिसोड में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।